हिंदी सिंध में रहंदड़ समूरनि दोस्तनि खे लर्न विथ जीवत जीफेक्स चैनल ते भलीकार। अॼु असीं हाज़िर थिया आहियूं सिंध पुलिस जो जेको कांस्टेबल जूं टेस्टूं थींदियूं STS जे तरफ़ां उनजी लेक्चर नंबर 3 सां गॾु, जंहिंमें जनरल अवेयरनेस मतिलबु त जेको जनरल नॉलेज जा क्वेश्चन हूंदा या जेके पैक्ट्स थिया हुआ या जेके कॉन्फ्रेंसूं थियूं हुयूं, जेके PS वारा अहम सवाल आहिनि उहे आउं तव्हां सां शेयर कंदुसि। मूंखे उमेदु आहे तव्हांजे लाइ ही जेके सवाल आहिनि उहे टेस्ट जे लाइ तमामु लाभाइता हूंदा। ऐं उहे दोस्त जेके नवां ॾिसंदड़ आहिनि उन्हनि खे गुज़ारिश आहे त प्ले लिस्ट में मौजूदु सिंधी जी ग्रामर जेको 6 खां 9 ताईं सिंधी जी ग्रामर मूं ॾिनी आहे उनखे ॾिसी हू सिंधी वारो पोर्शन जेको आहे उनखे कवर करे सघनि था। ऐं जनरल नॉलेज जा बि कुझु वीडियोज़ जेके आहिनि उहे पियल आहिनि, उहे ॾिसी जेको आहे उहो उन मां लाभ हासिलु करे सघनि था। ऐं इनशाला अॼु लेक्चर नंबर 3 में असीं 10 जेके अहम सवाल आहिनि उन्हनि खे ॾिसंदासीं ऐं कोशिशि कंदासीं त उन्हनि 10 सवालनि खे MCQs पेज ते वरी जेको आहे उहो सॉल्व करे ॾिसूं त इहो कीअं था जेके आहिनि उहे सॉल्व थियनि। त असांजो पहिरियों सुवालु आहे, वेन वॉज बंगाल सेपरेशन फर्स्ट टाइम। क्वेश्चन जो मतिलबु इहो आहे त बंगाल जो जेको पहिरियों विरहाङो थियो हो उहो कहिड़ी ईस्वी में थियो हो। वेन वॉज बंगाल सेपरेशन फर्स्ट टाइम, 1906, 1907, 1905 या 1908, 1906, 1907, 1905 या 1908। त इन जो सही जवाबु आहे 1905। बंगाल जेको पहिरीं टाइम पहिरीं वक़्तु जेको आहे उनजी जेका अलहदगी थी उहा 1905 ईस्वी में थी। बंगाल जो जेको पहिरियों विरहाङो थियो। सवाल नंबर 2 आहे, हू वॉज द वाइसरे एट द टाइम ऑफ सेपरेशन ऑफ बंगाल। बंगाल जो जंहिं टाइम विरहाङो थियो पहिरियों दफ़ा त उन टाइम या उन वक़्तु जेको आहे वाइसरा केरु हो? लॉर्ड मिंटो, लॉर्ड कर्ज़न, लॉर्ड विड्ज़न या लॉर्ड कर्ज़न। त इन जो सही जवाबु थींदो लॉर्ड कर्ज़न। जेको बंगाल जो पहिरीं टाइम या पहिरें वक़्तु जेको विरहाङो थियो हो उन वक़्तु जेको वाइसरे हो उहो लॉर्ड कर्ज़न हो। सवाल नंबर 4 आहे, वेन वॉज फर्स्ट टाइम शिमला कॉन्फ्रेंस हेल्ड। शिमला कॉन्फ्रेंस पहिरीं दफ़ा कहिड़ी ईस्वी में थी? 1946, 1945, 1935 या 1932 ईस्वी। त इन जो सही जवाबु थींदो 1945 ईस्वी। शिमला कॉन्फ्रेंस फर्स्ट टाइम हेल्ड ऑन 1945, 1945 ईस्वी में शिमला कॉन्फ्रेंस थी। सवाल नंबर 4 आहे, कायदे-ए-आज़म गेव हिज 14 पॉइंट्स इन डैश। कायदे-ए-आज़म जेको पंहिंजा 14 नुक़्ता ॾिना हुआ उहे कॾहिं ॾिना हुआ? 1929, 1930, 1935, 1932। त हिन जो सही जवाबु थींदो 1929 ईस्वी। कायदे-ए-आज़म पंहिंजा 14 नुक़्ता जेके ॾिना हुआ उहे कॾहिं ॾिना हुआ? 1929 ईस्वी में ॾिना हुआ। सवाल नंबर 5 तरफ़ अचूं था त वेन वॉज कायदे-ए-आज़म बिकेम मेंबर ऑफ मुस्लिम लीग। त कायदे-ए-आज़म मुस्लिम लीग जो मेंबर कॾहिं थियो? 1919, 1917, 1915 या 1913 ईस्वी। त इन जो सही जवाबु थींदो 1913 ईस्वी। कायदे-ए-आज़म जेको मुस्लिम लीग जो मेंबर थियो उहो कॾहिं थियो? 1913 ईस्वीअ में थियो। सवाल नंबर 6 आहे, हू वॉज द फर्स्ट फ्रॉम सिंध टू पास पाकिस्तान रेज़ोल्यूशन। पाकिस्तान जी जेका रेज़ोल्यूशन या जेको ठहराउ हो या जेका करारदाद हुई उहो सिंध मां सभ खां पहिरीं कंहिं जेको आहे उनजी हिमायत कई? सर हाजी अब्दुल्ला हारून, सर ज़फ़रुल्लाह, सर GM सैयद, नन ऑफ देम। साईं हाजी अब्दुल्ला हारून, साईं ज़फ़रुल्लाह, साईं GM सैयद या इन्हनि मां को बि न। त इन जो सही जवाबु थींदो सर हाजी अब्दुल्ला हारून। सर हाजी अब्दुल्ला हारून इज़ द मेन फर्स्ट टाइम पास पाकिस्तान रेज़ोल्यूशन फ्रॉम सिंध। क्वेश्चन नंबर 7 आहे, हू वॉज द फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ मुस्लिम लीग। मुस्लिम लीग जो जेको पहिरियों सदर आहे उहो केरु हो? सर सैयद अहमद ख़ान, चौधरी रहमत अली, सर आगा ख़ान या सर हारून। इंतहाई अहम सवाल आहे, मुख़्तलिफ़ प्रीवियस पेपर में इहो सवाल अची चुको आहे। त इन जो सही जवाबु थींदो सर आगा ख़ान। सर आगा ख़ान इज़ द फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ मुस्लिम लीग। सर आगा ख़ान मुस्लिम लीग जो जेको आहे उहो पहिरियों सदर हो।
सवाल नंबर 8 है वेन वाज फर्स्ट राउंड टेबल कॉन्फ्रेंस हेल्ड इन पहिरीं जेका गोलमेज कॉन्फ्रेंस थी हुई उहा कॾहिं ठही हुई 1932 1930 1931 या 1933 ईस्वी त इन जो सही जवाब थींदो 1930 ईस्वी में। क्वेश्चन नंबर 9 तरफ़ अचूं था वेन वास नेहरू रिपोर्ट पब्लिश नेहरू रिपोर्ट कॾहिं जारी थी 1928 1930 1931 1933 त इन जो सही जवाब थींदो 9 जो 1928 नेहरू रिपोर्ट जेका पब्लिश थी या जेका जारी थी उहा कॾहिं थी 1928 ईस्वी में थी। सवाल नंबर 10 ऐं आख़िरी सवाल मुस्लिम लीग फाउंडेड बाय मुस्लिम लीग जो जेको बुनियादु विझंदड़ हो या मुस्लिम लीग जो जेको बुनियादु आहे उहो कंहिं विधो सर सैयद अहमद ख़ान सर आगा ख़ान नवाब सलीमुल्लाह ख़ान या नन ऑफ देम या इन्हनि मां को बि न त 10 नंबर जो सही जवाबु आहे नवाब सलीमुल्लाह ख़ान। नवाब सलीमुल्लाह ख़ान इज़ द फाउंडर ऑफ मुस्लिम लीग जो बुनियादु विझंदड़ नवाब सलीमुल्लाह ख़ान हो। त ही हुआ PS जा पाकिस्तान स्टडी जा इंतिहाई 10 अहम सवाल जेके पेश कया। इंशाल्लाह सुभाणे मिलंदासीं वरी नए मौज़ू सां गॾु तेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़।